बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जनाब सदर, मोअज़्ज़ज़ उस्ताद साहिबो ऐं प्यारा शागिर्दो, अस्सलामु अलैकुम। जनाब सदर, अॼु मुंहिंजी तक़रीर जो उनवान आहे दुनिया जी अज़ीम हस्ती हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जनाब सदर, आउं पंहिंजी तक़रीर जी शुरूआत हिन बेत सां कंदसि। जिए जियारा पाण सगोरा, सभ खां प्यारा पाण सगोरा, जिंजो को बि सहारो नाहे तिंजे लाइ सहारा आहिनि। जी जियारा पाण सगोरा, सभ खां प्यारा पाण सगोरा। जनाब सदर, असांजो प्यारो नबी सगोरो सरासर सुरूर आहे, अखियुनि जो नूर आहे, हुज़ूर पुर नूर आहे, ज़ाहिर ऐं ज़हूर आहे। जनाब सदर, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अचण खां पहिरीं सॼी दुनिया बुतनि जी पूॼा कंदी हुई, जाहिल ऐं अणपढ़ियल हुई, खुदा खां परे हुई। जनाब सदर, असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अचण सां सॼे आलम में ईदूं थी वयूं, हर तरफ़ इल्म जी रोशनी पखिड़िजी वई। जनाब सदर, आख़िर में हिन बेत सां पंहिंजी तक़रीर ख़तमु कंदसि। मुहम्मद जे अचण सां उजाला थी विया, इंसाननि जा भाग आला थी विया। मुहम्मद जे अचण सां उजाला थी विया। खुदा हाफ़िज़।